मोहतरम दोस्तों, मावा जे सामूं इन अल्लाह जे पाक किताब जी सूरत अनफाल मां आयत नंबर 46 जी तिलावत जो शरफ हासिल कयो है। पारो ॾहों आहे पहिरें सुफ़े ते, हिन एडिशन में पहिरें सुफ़े ते आखिर में यह आयत लिखियल आहे। अज जी हिन महफिल में कुरान शरीफ जी इन्ही आयत के मुतालिक कुछ गालियों अवां जे सामूं अर्ज रखंदुसि। अल्लाह का दुआ है तरफ साईं असां तां सभिनी जी हाज़िरी कबूल फरमाए, सही समझ नसीब फरमाए, अमल करने जी तौफीक अता फरमाए। जोर सां चवां दोस्तों, एकड़ो जंगली धनार मानू हो, मिसाल तो ॾियां गाल को समझ में ईंदी। जंगली धनार हो, सोन कदी ॾिठो ही नहीं, गरीब मानू हो। जबल में बकरियों चारींदे हिन के वडो रोड़ो सोन जो 2-2.5 किलन जो हथ अची वियो। अड़ी गाल हदीस में भी आहे, नबी साईं के जमाने में बुखारी शरीफ में आहे त हिकड़े हमराव कुकड़ जे अंडे जे तरो सोन लधो हुजूर जी तिरीअ ते रखे, अल्लाह जा रसूल हिन के दीन में खपाए थे। इन जंगली भी समझी न पियो सके, यार पत्थर तो आहे पर ॾाढो चमकदार पत्थर आ, सोन तो बेचारे ॾिठो ही कोन। अब थोड़ो तवज्जो रखजो। कहीं दोस्त सियाने पंहिंजे के ॾेखारे, यार हे पत्थर लधो तम, वजनी भी ॾाढो आ, छाजो आ छा है कुछ तो के समझ में अचे थो। त सियाने दोस्त वबा टोपिया वारा तो सां तो गालाए, तू वरी ओडे तके तो ॿियनि छोरनि में। सियाने दोस्त हिन खे ॾसियो त बाबा हे एड़ो रोड़ो तू लधो आ, हिन में 200-300 जरे जमीन भी पई थी, हिन में बाग भी रोड़े में पयो थी, हिन में 50-60 मेहूं भी पयूं थी, हिन में गाड़ी वठे त गाड़ी भी पई थी, जो ज़ाल वठे त ज़ाल भी पैसन सां हिन में पयल। जंगली वेचारो चए पियो, साईं नज़रे त कुछ नथो, अब रोड़े में कासे नज़रे तो वाकई कोन पई। पर उन वरी हिन के बुधायो त बा ही रोड़ो एडो वडो आतो वट, लाड़काणे जो सोनारो भी वठी न सघंदो। हे तारिक रोड कराची ते में वञ, अरबे पति जेके खरबे पति सोनारा हन उहे खरीद करे सघन था। इते न मीरो खाना जी बाजार में हिन जो को वठण वारो थी, न कंबर जी बाजार में, न लाड़काणे जी बाजार में हिन जो को खरीदार तोखे मिलंदो। हे तारिक रोड कराची में वडा सोनारा हन, उते खपाईंदे खरबे रुपया मिलंदई, सब कुछ तू वठी सघे। गाल थोड़ी समझो सही। हमराव के नजर न जमीन अचे पयो, न रोड़े में, न नजर उन में मेहूं पयूं अचन, न गाड़ी पई अचे। जे यार हे दोस्त मुखे अजीब खबरों तो बुधाए त हिन में सब कुछ पयल आ, पर नजरे त कुछ कोन थो। जी उन जट के उन सोन जे रोड़े में कुछ न पियो नजरे,
तीअं असां तव्हां बि ॼट ऐं जाहिल आहियूं हिन पननि में कुझु बि नथो नज़र अचे पर हक़ीक़त आहे हे जंहिं बाज़ार में विकामबो न उन बाज़ार में जन्नत भी मिलंदी बाग भी मिलंदा हूरूं कसूरूं भी मिलंदियूं सब कुछ हिन में पयल आहे पर तोखे नजर नथो अचे हिन कुरान में सब शइ तोखे मिली सके पर उन बाजार में पहुंचाएस न गाल समझो था अलाए न इन हाज़ल कुरान यहदी लिल्लती हिया अक़वम रब फरमाओ ही एड़ो किताब तवां के दिनो थम हिन जे अखर अखर में सवें नेकियूं भी समायल थवे भलायूं भी समायल थवे दुनिया जी कामयाबी भी हिन में समायल थवे त कब्र ऐं क़यामत भी हिन में बनायल थवे पर अफसोस ता समझो ता खाली पना है ये वो जट न पियो समझे वण ॾिठा हूंदा तव्हां खजीअ खे चक हणी ॾिसो तव्हांखे फिकी लॻंदी पर खारकूं ॻाल्हाईंदा हलो यार खारकूं मिठियूं लॻंदियूं अंब जे वण खे चक हणी ॾिसो तव्हांखे सक फिको लॻंदो पर अंब खुद काफ़ी वण अहिड़ा आहिनि जेके पाण फिका आहिनि पर उनजो मेवो मिठो आहे पर कमंद एड़ी शइ आहे जाथों चक हणोसो तो मिठो ही मिठो इए ही कुरान भी एड़ो किताब आहे जाथों पढ़ोस समझोसो तो मिठो ही मिठो हिदायत ही हिदायत अज जेका मां आयत पढ़ी आहे छड़ो इया आयत जेकने अज तवां हिन महफिल में समझी उथियो त मां नथो चवां इब्न माजा जी सही हदीस में सरवरे कायनात अहमद मुज्तबा सरदारे दो जहां सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ जेको हिन जी हिकड़ी आयत पूरी तरह समझे वयो उनके 100 रकात नफिल पढ़ण जो सवाब मिली थो वने इन करे अज नियत करे वे हो त इहा आयत जेका मां पढ़ी आ या दिल में सोचे वे हो त समझी उथंदा अब इरादे से वे हो नियत में वडो सवाब इन आयत में 3 गालियों अल्लाह ताला समझायूं घणियों गालियों जोर से सब चो गंढ बधी रखो जे पैसन के गंढ दई करे कुरानियों रखंदियों न पोतीअ जे पलांद में तव्हांखे खबर आ त अकीदो चइबो आ अकद के अकद जी माना है गंढ अलाह हिक्का दिमाग में गंढ दई वही रहो को तोखे हिलाए न सके आखिरी रसूल मोहम्मद मुस्तफा है अकीदो अकीदो माना अकद अकद माना गंढ दई दिमाग में रख तमा रसूल आखिरी सोने मोहम्मद करीम के आखिरी नबी मनियो बियो न मनी दुस समझो यो गंढ दई रखो ये अजे है न कुरान शरीफ जी आयत जो 3 गालियों गंढ दई रखो घणियों गालियों वो बा वो कारी टोपी वाला तो सा तो गाला मां काथों आयो आ तू हेडे होडे दिसे तो वेठो के इंदा के वेंदा तू पांजे कम में लग तवज्जो करे वे हो 3 गालियों रब जी जात न आयत में बयान फरमायूं केड़ियों पेरियों थुलियों बुधाए तो पहली गाल अतीउल्लाह व रसूल अल्लाह अल्लाह जे रसूल जो चयो मनियो कंजो जोर सा
अल्लाह अल्लाह जे रसूल जो चयो मनो अतिउल्लाह व रसूलहू जो माना है अल्लाह अल्लाह जे रसूल जो चयो मञो मर्द औरतों सब यो मञो बुधो बी गाल फरमाए तो वला तनाज़उ फतफशलू व तज़हब रीहुकुम झगड़ो न कयो बिखरी वेंदो ताकत तवाजी निकरी वेंदी झेड़ो झगड़ो न घर में कयो न पांजन सा कयो झगड़ो तवाजो कुफर सा हुजे पान में मोहब्बत है प्यार बधी है एको कमियों को तायूं एक बे जो माफ कयो घणियों गालियों अब न था समझो शायद बिरोई की मैं क्या था तकरीर गाल समझो यार थोड़ी बगालियों अतिउल्लाह व रसूल अल्लाह अल्लाह जे रसूल जो चयो मञो बियो पाण में झगड़ो न कयो घणियूं ॻाल्हियूं थियूं टी गाल वस्बिरु इन्नल्लाह मअस साबिरीन सब्र कयो बर्दाश्त कयो अल्लाह बर्दाश्त करण वारन सां गड आहे घणियूं ॻाल्हियूं बस हाणे इहो ज़हन में रखो अॻिते तशरीह थो ॿुधायां अल्लाह अल्लाह जे रसूल जो चयो मञो ॿी ॻाल्हि फरमाई झगड़ो न कयो टियों चई त सब्र कयो बर्दाश्त कयो ये टे ॻाल्हियूं आयत जो सॼो ख़ुलासो आहे सॼी ज़िंदगीअ जो राज़ पूरो दीन इन आयत में रब समझाए छॾियो आहे पर असां जूं सोचूं कासर हिन क़ुरान खे खोलींदो वञ रील खुलंदो वेंदो फुटंदो न क़यामत ताईं हिन जूं मानाऊं ठहंदियूं ई ठहंदियूं वेंदियूं जो ही अणखुट खज़ानो अणखुट खज़ानो टे ॻाल्हियूं ज़हन में रख पहिरीं ॻाल्हि छा चई अल्लाह अल्लाह जे रसूल जो चयो मञो सवाल थे तो वाय छोरा अंग्रेजी जा 2 दर्जा पढ़न था असां के घड़ी घड़ी पुछन था मौलवी छो अल्लाह चे तो मुझे रसूल जो चयो मञो तो छोरो चवे तो वाय छो छो मञो अल्लाह रसूल जो चयो तो उलमा लिखन था हिन करे अल्लाह अल्लाह जे रसूल जो चयो मञो ॿिया मतलब लाए तो सां ॻाल्हाईंदा मतलब ऐं कर्ज सां तोखे कंहिं शइ जे करण जो हुकुम ॾींदा का शइ खां रोकींदा मतलब ऐं कर्ज जे करे पर रब ऐं रसूल खे तो में कोई कर्ज कोई मतलब नहीं तो जे नफे जे लाए तोखे तो चवे मुंहिंजो चयो वठ त तोखे नफो ई नफो ॾियां मसलो न समझो थोड़ो तवज्जो कयो तो मां समझां अब फिक्र सां वेहो हमरा मूंखे चए पियो मौलवी साहब या मेह मावारी वठ छा पियो हुकुम करे वठ माना इहो हुकुम आहे न अदा मुंहिंजी वठ में वठ मौलवी साहब भली थी त पाड़े वारे मूंखे चयो साईं अमर भी कड़दी थी ऐं हे संदड़ियूं बीठो थी 2 ॾींहंनि खां खीर कोन ॾुधो अथसि हाली त बाल्टी खीर जी ॾींदई पोइ अध किलो भी मुश्किल थी हाणे मांखे समझ में आयो त हे मांखे ज़ोर ॾिनियूं बीठो आहे चवे थो वठ वठ त हिन जो पंहिंजो मतलब आहे त पैसा कढी वठां मौलवीअ खां या मथे मौलवीअ जे ते हणी छॾियां चइबो त ॿियो जेको कुझु चवंदो आहे त हे कर कर कम उन में उन जो
जोर सा ओयो हे दुनिया मतलब जी थवे गालियो समझो इया गाल तो समझाए कुरान ते जेको तो खेचे थो पयो हे कम कर जमीन सस्ती मिले पई पाड़े में मां भी हुस बियो भी पाड़े वारो हुयो अब अरे गाल समझो थोड़ी हुन विचारे मुखे चो मौली साहब वठ पाड़े वारे चो से खराब जमीन थी छा कंदे वठी करे हाने यो माखे रोके पयो मतलब यो होस त मौलवी छडे त कोई समय आयो चेबू जेको बियो थो चवे बुधो बियो जेकॾहिं को चवे थो तो उन जो को न को मतलब हूंदो त कर उन में भी मतलब तस इहो कम न कर इन में भी उन जो अल्लाह रसूल के कोई मतलब तू असां में फाथल ना है बुधो हदीस बुखारी शरीफ दिया हुजूर जन फरमायो अल्लाह जी जात बुधो चंगी तरह ते तवज्जो सां सजी दुनिया अल्लाह के मञण वारी थी वने अल्लाह के नुकसान अल्लाह के को फायदो मिले रब जी रुबूबियत वधी वने न हुजूर जन फरमायो वल्लाहु गनीयुन हमीद कुरान में रब से फरमायो मां बेपरवाह आहियां मुखे तव्हांजे नफ़े जी जरूरत नाहे न कि सजी दुनिया काफर थी वने रब के कोई सरे बराबर भी नुकसान न थो पहुंचे नफो भी असां जो आ नुकसान भी असां जो आ रब तो फरमाए मां जेको मुंहिंजो रसूल तोखे चए थो कर या न कर उन में असां जो कोई फायदो नुकसान नाहे तो जो फायदो आ बिना मतलब बिना गर्ज जे अल्लाह रसूल जो हुक्म है इन करे बे जो न मन रब जे मुकाबले में जो रब ऐं रसूल जो मनींदा से अब कह जो मनबो छो तो न जो गर्ज कोने उन जो को मतलब मन न करदम खल्क तासूदे कुनम बल्कि ताबर बंदगा जूदे कुनम मौलाना मसनवी तो चवे रब जी जात थी ऐलान करे मां मानू इन लाए न ठाया त मुखे कमाए खाराइन न मुखे सरे बराबर तव्हांजे नफ़े जी जरूरत नाहे मां त इन लाए ठायो आहे तव्हांखे तांजो तव्हांखे ॾियां तव्हांखे भरियां जन्नत जहिड़ा आली मकाम तव्हांजे लाइ ॾियण जे लाइ ठाया था ज़ोर सां चओ सुभान अल्लाह होश सां चओ सुभान अल्लाह हाणे हिकिड़ो मिसाल ॿुधो आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं जन्नत में छॾियो छा सेखारण जे लाइ त मां जेको चवंदो आहियां उहो कर जंहिंखां रोकींदो आहियां उन खां रुकजी पओ छो त तो जो फ़ाइदो आहे इहा ॻाल्हि सेखारियईंसि पए जन्नत में ठाहे छॾियईंसि छा में छॾियईंसि ज़ोर सां कुरान में लिखियल आहे जन्नत में छॾियईंसि छा चयईंसि हे भी खाओ हिन मां भी खाओ वला तकरबा हाज़िहि शजरा हिन वण जे वेझो न वञजई नुक़सान थींदुई हिन वण जे नुक़सान थींदो हिन वण जे वेझो न वञजई आदम अलैहिस्सलाम जी तबीयत में खाधे पीते दे माण्हूअ जो शौक़ त आहे छो त मिटीअ जा ठहियल मिटीअ जूं शयूं वणंदियूं ॻाल्हि सम्झो था हलाइनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो वमा उबर्रिउ नफ्सी इन्न नफ्स लअम्मारतुम बिस्सू मां पाण खे पाक नथो चवां
नफ्स त इंसान जो बुराई जो हेठाईअ जो हुकुम कंदो आ, मिट्टी दे हुकुम कंदो आ त प्लाट गडायूं, जमीन गडायूं, हे भी खाया हो भी खाया, हलाल भी खाया हराम भी खाया। आदम अलैहिस्सलाम भूली पयो, साथियो जोर सां किए भूलो, यो मां तो समझाया, मौलवी के खबर न पौंदी किए भूलो। कुरान में नसिया आदम वलम नजिद लहू अज़मा, रब से फरमाओ आदम के मुंहिंजी बेफरमानी जो इरादो न हो, पर गाल भुलाई जी वयस, विसार जी वयस, गाल दिमाग में नफ्स विचड़ाए विधस। किए एकड़ी बेर तहांजे हिन मुबारक गोठ में बीठी ही, मिसाल समझो, मां इशारो करे चयो तव्हां के दादा ही बेर न खाइजो, जेका मुबारक गोठ दे बीठी आ उन दे इशारो कम त ही न खाइजो, ही वण। मुझो ख्याल यो हो त जाथे भी यो वण बीठो हुजे, हिते बीठो हुजे, लाड़काणे बीठो हुजे, कंदकोट बीठो हुजे, कश्मीर बीठो हुजे, यो वण। पर आदम समझो अल्लाह से चे तो हाज़िहि शजरा, हे वण न खाइजे, जेको मुबारक गोठ में बीठो आ, लाड़काणे में जेको बीठो आ वो छो न खाया। अल्लाह से इशारो तो हिन दे कयो न, या गाल दिमाग में भूलजी पियस, गाल विछड़ी वही। हाणे चे दादा हे न हे बियो वण हेडे लाड़काणे में बीठो आ, 100 मील 50 मील का परे, हे न के छो न खाया, हुयो तो सागो बेर। मिसाल तो दिया, ये विचड़ी पयो, नफ्स भी चयुस त खा खा, वरी ज़ाल भी चयुस बीबी हवा त खाओ, नफ्स जो भी मतलब हुयो त खाया, आजे ड्रव कया, ऐं ज़ाल जो भी मतलब हुयो त मुड़स खाइंदो त मां भी हे सोचदा। अब ज़ाल त इंतजार में हुंदी आ, कुछ हलाल खणी अचे हराम खणी अचे, आणे त सही पाण खाइंदो त मां भी खाइंदस। ज़ाल जो भी मतलब हो, बीबी हवा भी चुस त खाओ खाओ, छो त इहो खाइंदो त मां भी। वरी हेॾो शैतान अची वियो, अदा तू थोड़ो वे त सही आ, हेॾे पासेरो थी वे, माण्हुनि खे रोके थो, नज़र न पवंदी त माण्हू समझी कोन सघंदा। शैतान आयो, उनखे भी मतलब हो, कासमहुमा इन्नी लकुमा लमिनन नासिहीन। कुरान में आहे कसम खणी तो, शैतान चवे मां तो जो खैर खाव आया, खुदा जो कसम खाइंदे त कदी न मरंदे, शजरतुल खुल्द थी, हमेशा रहने वारो वण थी, खाओ खाओ। शैतान तो दुश्मन हो, पर खैर खा दसे पियो, मां तो जो खैर खाओ खाओ खाओ। शैतान जो मतलब केड़ो हो, नफ्स जो मतलब तो हुयो त मां खाया ड्रव कया, ऐं नफ्स में इहो भी रखियल आ, जाॾो रोकियोस न ओॾे वधदो थवे। नफ्स में इंसान जे में रखियल आ, पंहिंजी ज़ाल मोरन जहिड़ी वेठी हूंदसि, ओॾे न तकींदो, भंगियाणियूं जेके हो बाज़ार में रुलदियूं अचूं उनखे ॾिसंदो, जाॾो रोकियोसि न हे ओॾे वधंदो आहे। आदम अलैहिस्सलाम जी तबियत खे जाॾो रोकियईं वधियो बि ओॾे। असां ऐं भुल पैदा थी वई, आदम अलैहिस्सलाम खां भुल थी वई, वरी ज़ाल भी चुस्त खा खा जो उन जो भी मतलब हो, खाइंदो त मां। शैतान जो भी मतलब हक़ घणा गौर सां ॿुधजो, हालात हाज़रा जो मसलो आहे। कुरान है चलो 1400 साल पुरानो किताब ना है, अज जो किताब भी है। शैतान जो केड़ो मतलब हो,
शैतान जो हिकिड़ो मतलब इहो हो त आदम खाईंदो त उघाड़ो थी वेंदो, जन्नत जा रोज़ नवा वॻा थो पाए चमकंदो वधे, इहे कपड़ा खसिजी वेंदसि उघाड़ो थी वेंदो। शैतान चाहे थो पियो त माण्हू छा थियनि, ॻाल्हायो यार ज़ोर सां, नंगा नंगा छोरियूं छोरा नंगा थियनि। शैतान बिन किस्मनि जो आहे, हिकिड़ा ज़ाहिरी माण्हू बि शैतान थींदा आहिनि, मिनल जिन्नति वन्नास। कुरान शरीफ़ जी आख़िरी सूरत में आहे न, जिन्ननि मां बि शैतान थींदो आहे, माण्हुनि मां बि शैतान। अंग्रेज वॾा शैतान आहिनि, उहे तव्हांजे मथां तहज़ीब कहिड़ी था विझनि जेका शैतान क़ुरान थो ॿुधाए। शैतान जो मतिलब हो त मां पंहिंजे आदम ऐं हवा खे छा कयां, ॻाल्हायो नथा, ज़ोर सां ज़ोर सां ज़ोर सां, त ॼट खे बि ख़बर पवे। ऐं अंग्रेज़ जो बि मतिलब इहो आहे त छोरा ऐं छोरियूं मुसलमाननि जा उघाड़ा थियनि। ॻाल्हि सम्झो था? ॿियो मतिलब अंग्रेज़ जो छा, उन शैतान जो छा हो, जन्नत में मानी मुफ्त मिलेसि पई आदम में, छो त जन्नत में कमाइण जी ज़रूरत, ज़ोर सां कमाइण जी ज़रूरत, सस्ती सुठी बेहतरीन मानी मुफ्त में मिलेसि पई, हर शइ पकल पकायल मुफ्त में मिलेसि पई। शैतान दुश्मन हो, उहो चाहे पियो त मानी हिन खे ॾुखी मिले, हेठि लही वेंदो त हिन खे हर फाल हणना पवंदा, ज़मीनूं राहिणियूं पवंदियूं, खोटणो पवंदो, दबदबा कंदो, पघर वहाईंदो, सऊदी दुबई कमाईंदो, ॿारनि बच्चनि खां परे थींदो, पोइ टुकुरड़ो हेतिरो मिलंदुसि वीचारे खे। असां इहो दुश्मन जो कमु हो शैतान जो, त जन्नत खां कढाए ज़मीन ते बि आणियासि, जीअं मानी सुख जी न मिलेसि। ज़ोर सां IMF जेके इदारो आहे अंग्रेज़नि जो, पाकिस्तान खे पैसा ॾियनि था कर्ज़ जा, शर्त था हणनि त गैस बि महांगो कर, तेल बि महांगो कर, असां दालियूं बि महांगो, खाधा पीता सभु अहिड़ा महांगा कर। हे मुसलमान सुख जी मानी था खाइनि, हिननि खे अहिड़ो ज़लील करणो आहे, कर्ज़ो ॾेई करे अहिड़ो फासाइणो आहे जो हमराहन खे ॾुख सां मानीअ जो टुकुरड़ो मिले, कमाए कमाए थकी पवे त बि घर जी पूरत। अब शैतान वारी ॻाल्हि नज़र थी या नथी नज़र? अंग्रेज चइबो त शैतान आहे न। हाणे ॾिसो क़ुरान शरीफ़ छा थो चवे, नफ्स बि चयो त खा, उनजो बि मतिलब हो, ज़ाल बि चयो त खा, उनजो बि मतिलब हो, दुश्मन शैतान बि चयो त खाओ खाओ, उनजा बि मतिलब हा। आदम खाई वेठो, अकला मिनहा, कुरान में आहे, खाई वेठो, छा थियो, ज़ाल जा कपड़ा बि लही विया, आदम जा कपड़ा बि लही विया। रब ऑर्डर कयो, एहबितू, लही वञो, हेठि वञी मेहनत करे हाणे खायो। पर हिकड़ी ॻाल्हि तव्हां समझी वरती हूंदी, आदम और हवा बच्चन खे बि वञी ॿुधाइजो त रब जो चवण न वठंदो त तकलीफ़ में पवंदो, रब ऐं रसूल जो चवण वठंदो त बची पवंदो। इहा ॻाल्हि अॼु जी हिन आयत जे मुंड में आहे, अतीउल्लाह व रसूल, अल्लाह अल्लाह जे रसूल जो चवण वठो, नफ्स जो न वठो, रिश्तेदारनि जो न वठो, रब जे मुक़ाबले में वडेरे खान जो अंग्रेज जो चवण न वठो। कंहिंजो चो हथ मथे करे चो वठंदासीं, चो रब ऐं रसूल जो। अब कंहिंजो अल्लाह इहो ॻाल्हि थो सम्झे। ॿुधो, उनमें कुर्बानी करणी पवे त बि ज़ाहिरी नुक़सान आहे, पर अंदर में फ़ाइदो थींदुई। रब रसूल जो चयो वठंदे न, ॿाहिरों तूं सम्झे तो मुंहिंजो नुक़सान थो थिए। दुकान ते दुकानदारी हले पई फर्स्ट क्लास, हेॾो आज़ान जो आवाज़ आयो, तुंहिंजो दरवाज़ो बंदि आहे, झट खां पोइ मां ॾींदुसि सौदो, हाली न ॾींदुसि। सम्झे पियो त गिराक मोटी वेंदा, चए थो मोटा मोटा रज़ाक रब आहे,
ॿाहिरों तोखे नुक़सान थिए थो, अंदरियों उहो पाणे तोखे ॿिए पासे न वधाए ॾेई छॾींदो। ॻाल्हि सम्झो हिकिड़ी, न ॿुधो, क़ुरान में किसो लिखियल आहे मूसा ऐं ख़ज़र अलैहिस्सलाम जो। मूसा ऐं ख़ज़र अलैहिस्सलाम खे ॿेड़े ते वञणो हो, दरिया पार करणो, क़ुरान में लिखियल आहे किसो, सूरत काफ़ में। ॿई ॼणा ॿेड़े ते वेठा, यतीमन छोकरनि जो ॿेड़ो हो, उन्हनि यतीमन बग़ैर नौलिन, बुखारीअ जी हदीस आहे, बग़ैर किराए जे मूसा अलैहिस्सलाम ऐं ख़ज़र अलैहिस्सलाम खे उन ते विहारियो। साईं तव्हां को किरायो न वठंदासीं, तव्हां बुज़ुर्ग माण्हू आहियो, ॿियनि को वठंदासीं। ख़ज़र अलैहिस्सलाम अख वठी ठका जो कढायो, लत त अंदरों बेड़े जो तख्तो भञी विधाई, बेड़े जो तख्तो भञी पियो। त मूसा अलैहिस्सलाम चयो, क़ुरान में लिखियल अथव इहो किसो, सूरत का 15 सिपारे। मूसा अलैहिस्सलाम चयो, साईं हुननि मुफ्त में यतीमन खयो, तव्हां हुनजे बेड़े जो तख्तो भञी विधो। त हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम चयो, मां तोखे ॿुधाईंदुसि त छो भॻुम, पोइ ॿुधाएसि। त अलाह ऑर्डर कयो त तख्तो भञेसि। छो? बेड़ो जाॾे वञे पियो, उन हिकिड़ो ज़ालिम बादशाह हो जेको नवां बेड़ा खसे पियो, जंहिंजो तख्तो को भॻल हो उहो न पियो खसे, जंहिंजो पूरा सभु ठीक ठाक लॻल हो, अहिड़ो बेड़ो खसे पियो। अलाह साईं फरमायो, तव्हां सां इन्हनि भलाई कई आहे, इन करे हिकिड़ो तख्तो भञेसि तांजो बेड़ो बची पवे। ॿाहिरां त हिकिड़ो तख्तो भॻो, पर हकीकत में अलाह साईं उनखे सॼो बेड़ो बचाए ॾिनो या न बचाए ॾिनो? ज़ोर सां ॻाल्हायो। चइबो त अलाह रसूल जे चवण में ॿाहिरां नुक़सान बि थिए त बि, ज़ोर सां ॻाल्हायो ई न अब फ़ाइदो। ॿुधो, इन विच में मां ॿ ॻाल्हियूं ॿुधाए करे मसइलो पूरो थो कयां। महमूद अयास, महमूद वॾो बादशाह हो, महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह। असां हुनजे गज़नी ॻोठ अफगानिस्तान बि विया। गज़नी जो इहो रहण वारो हो। हिंदुस्तान में सोमनाथ वॾो मंदिर हो, उनखे भञण जे लाइ हिंदुस्तान ते इस्लाम जो झंडो लहराइण जे लाइ जंग लड़ियो। या मां थोड़ी एक्स्ट्रा ॻाल्हि कयां थो, असल ॻाल्हि इन जी ॿी आहे, उहा ॿुधाईंदो। हे थोड़ी वधीक ॻाल्हि ॿुधायां थो, जो हालात हाज़रा ते बि तबसरो करणो। महमूद हमलो कयो हिंदुनि जे मथां, हिंदुस्तान ते हाराए वियो, हिंदू खटे विया। वरी हमलो कयईं, वरी हाराए वियो, हिंदू खटे विया। वरी टियों दफ़ो हमलो कयईं, हाराए वियो। महमूद गज़नवी मुसलमाननि जो लश्कर शिकस्त खाई वियो, हिंदू खटे विया। महमूद मायूस थी वियो, यार मां शायद हिंदुस्तान फतह करे। ॻाल्हायो यार। थकी अची हिकिड़े वण जे हेठों पियो, सोचनि में। सॼो लश्कर बि हज़ारनि जी तइदाद में वेठो आहे, मानी बानी पचे पई। हे वण में सोचनि में वेठो आहे त मोटी हलूं, बसि कम न थियो। 3 दफ़ा हमलो कयो अथमि, 3 दफ़ा शिकस्त कई, शिकस्त खाधी अथमि। असां हाणे छा कयां? तव्हां माकोड़ो ॾिठो आहे? माकोड़ो लॻे थो 2-3 ॼणनि ॾिठो आहे। माकोड़ो त ॾिठो अथव न? इहो माकोड़ो चंद्रो अहिड़ो सिधी थवे, ॾाढो मोटा आयोसि न, वरी ओॾे वधंदो थियो, वरी मोटा वरी वेंदो, वरी मोटे वरी मोटी वेंदो। मूंखे हिकु दफ़े चक हई पटियो मांस त मुंडी उते लॻी पई ही, पाण पटिजी वियो त बि चक न छॾे। सम्झो था न? इहो अहिड़ो ज़िदी आहे माकोड़ो। ॿुधो, इहो माकोड़ो ॾिठई त पत्थर ते चढ़े थो मथे। महमूद गज़नवी सोचनि में पियो। ॾिसई त माकोड़ो पत्थर ते चढ़े थो, किरी पए थो, वरी चढ़े थो, वरी किरी पए थो, चढ़े थो, वरी किरी पवे थो।
6 दफ़ा चढ़ियो, 6 ही दफ़ा किरी पियो, 7 दफ़े वरी जो चढ़ियो त ईअं चढ़ियो हलियो वियो। चई यार मां त माकोड़े खां बि चट आहियां, माकोड़ो 7 दफ़ा हमलो कयो, चढ़ी वियो, मां 3 दफ़े में मायूस थी वियो आहियां। वला तयसु मिन अमरिल्लाह, अल्लाह जे हुक्म में मायूसी नाहे। वरी था हलूं, वरी फौज वठी वियो, शिकस्त खाधई, 5 दफ़ो ठका जो कढाई त हिंदुस्तान ते इस्लाम जो झंडो लहराए। पोइ तव्हां थकी पिया हो छा ज़ालिमनि सां जहिड़ो कंदे? ॻाल्हायो नथा। इहो त मां विच में एक्स्ट्रा ॻाल्हि ॿुधाई, मां थकजो न। छो लोफर लोफराईअ खां नथो थके, तव्हां नेकीअ खां छो था थको? जुनेद बगदादी विचूं पाणीअ में ॿुॾे पियो, उनखे हथ सां कढे पियो, विचूं डंगियुसि, वरी हथ लुॾी वियुसि, किरी पियो, वरी कढे, वरी डंग हयांसि, वरी किरी पियो, वरी डंग हयांसि, वरी किरी पियो। त कंहिं मुरीद चयो साईं चंड्रे खे छॾ ॿुॾे, तोखे केॾा डंग हयां अथसि। चया उहो बुराईअ खां नथो मुड़े, मां भलाईअ खां छो मुड़ा, मां बि नेठ कढंदुमि इंशाअल्लाह। चो हिन पाकिस्तान खे हिन दलदल मंझां जमायत कढंदी कढंदी, उहे बुराईअ खां नथा मुड़नि त असां भलाईअ खां बि न मुड़ंदा। ॻाल्हि सम्झो था अलाए न? हिकिड़ी ॻाल्हि इहा त मां विच में एक्स्ट्रा ॿुधाई। असल ॿियो वाक़ियो आहे जेको अतिउल्लाह व अतिउ रसूल, क़ुरान सम्झण जो आहे मसलो। इहो महमूद बादशाह गज़नवी, इन जो नौकर हो हिकिड़ो रंग जो कारो हो, उनजो नालो हो अयास। रंग जो कारो हो ॿाहिरों, पर अंदर जो रोशन हो। हिकिड़ा ॿाहिरों सुहिणा पर अंदर जा, इहो कॾहिं सम्झंदा 4 क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा अंदर ॿाहिरि कारा, हिकिड़ा अंदर ॿाहिरि अच्छा, हिकिड़ा ॿाहिरों कारा अंदर अच्छा, हिकिड़ा अंदर कारा ॿाहिरों। ॻाल्हि सम्झो था अलाए न? ये 4 क़िस्मनि जा माण्हू थींदा आहिनि। तवजे सां वेहो, मसलो सम्झो थोरो तवजे सां। त हिन महमूद जो प्यार हो पंहिंजे नौकर कारड़े अयाज़ सां। वज़ीर 10 वज़ीरनि जो साईं हिन नौकर कारे में छा ॾिठो थवे जो तव्हांजो प्यार हिन कारड़े सां आहे, असां वज़ीरनि सां बि एॾो न आहे। चइदा तव्हांखे ॿुधाईंदुसि, ॿाहिरों कारो आहे, अंदर जो हे अछो आहे, तव्हांखे ॿुधाईंदुसि। अबा छा थियो? महीने खन खां पोइ महमूद मोती घुरायो, क़ीमती मोती। वॾे वज़ीर खे चई मोतीअ खे, लखनि रुपयनि जो मोती हो, इनखे पत्थर ते रखी टुकुर टुकुर करे भञी छॾ। वॾे वज़ीर चयो साईं भञण में कोई फ़ाइदो कोन्हे, लखनि रुपयनि जो नुक़सान आहे। वरी सोचियो, ॿीहर ॻाल्हायो यार, ॿीहर छो वॾे माण्हूअ खे हुकुम त करे न सघिबो आहे, चइबो आहे साईं नज़र सानी कयो। ॿीहर सोचियो, काज़ी ईसा खे बि असां ओहो चीफ जस्टिस खे बि चऊं था त जेको फ़ैसिलो कादियानीअ जे हक़ में कयो थी, इन ते ॿीहर सोचियो। होश में आयो अलाए न आयो? हा साईं ख़बर हूंदव तव्हांखे, मां थोरो इशारो थो कयां, छो त मूंखे असल सम्झाइणो क़ुरान सम्झाइणो आहे। त क़ुरान छा थो चए ॿुधो। वॾे वज़ीर खे चए मोती भञ। वॾे वज़ीर चयो साईं हिन जे भञण में कोई फ़ाइदो कोन्हे, महिरबानी करे ॿीहर सोचियो, हिन में कहिड़ो फ़ाइदो, भञण में लखनि रुपयनि जो अञा नुक़सानु आहे। चढ़े तूं नथो भञे, हुन ॿिए वज़ीर खे चढ़े तूं भञ। हुन चयो वॾे बि न भॻवा, मां कीअं भञा साईं, ॿीहर सोचियो। हुन बि छा चयो, चढ़े ॾियो 3 खे, अड़े तूं भञ। हुन ॾिठो ॿियनि अॻियनि बि न भॻवा, मां कीअं भञा, उन बि चयो ॿीहर, ज़ोर सां ॿीहर सोचो। कंदे कंदे 10 वज़ीरनि जो ॿीहर सोचो। 10 वज़ीरनि खां पोइ न कारे नौकर खे अयाज़ खे चयईं, अयाज़ हिन मोतीअ खे भञ। हुन देरी न कई, हिकिड़े पत्थर ते रखी ॿियो पत्थर ठका जो कढाई त टुकुर टुकुर थी वियो, लखनि रुपयनि जो मोती। बादशाह उथी वियो। 10 वज़ीरनि हुन नौकर खे अयाज़ खे वरितो, अयाज़ ज़ुल्म करे छॾी।
यार हेडो कीमती मोती भनी विदुई त अयाज जवाब ॾिनो नुक्ज़ो हुक्मज़ कसर तुर दुश्वार तर ला जुर्म अमरे बो बस्तम कमर। ओ वजीर हो, ओ मुंहिंजा यार हो, तव्हां वॾा आहियो, तव्हां मोती न भगो पर बादशाह जो हुक्म भगो। बादशाह चयो भञ वजीरन त माना कंहिंजो हुक्म भगऊं। जोर सां बादशाह त हे चवण लॻो नौकर यार मां तव्हां मोती न भगो पर बादशाह जो हुक्म भगो। मां मोती भगो पर बादशाह जो हुक्म। बादशाह सलामत आ त लखे मोती गॾ कंदो फतहूं थींदियूं कई मोती आणींदो। बादशाह जी बादशाही उन जो हुक्म सलामत रहे इन करे मोतीअ जो परवाह न कजे। इहा ॻाल्हि क़ुरान थो चवे अतीउल्लाह व रसूल मुंहिंजे हुक्म जे मुताबिक जेकॾहिं सवे मोती भञणा पवनी त भञजई पर मां रब जो हुक्म। जोर सां ॻाल्हायो रब रसूल जो हुक्म। इहो ई त इब्राहिम अलैहिस्सलाम कम करे ॾेखारे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अलाह चयो त पुट खे ज़िबे कर। पुट मोतन जहिड़ो हुयुसि न। अब तूं असांजो बचड़ो बि असांखे प्यारो आहे। हुनजो त नबी हुयो पुट, हसीनो जमील छोकरो हुयो, पोड़प में मिलियो हो, इंतहाई प्यारो हो। चए त ज़िबे करे नखे। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो साईं मां तैयार आहियां। छोकरे खे बि वठी दसियईं, मथों काती वहाइण शुरू कयईं। मथों रब साईं चयो कद सदक त रोया। बस बस इब्राहिम मूंखे ॾिसणो इहो हो त मुंहिंजो हुकुम भञे मथे थो रखे या पुट खे मथे थो रखे। तूं पुट खे कुर्बान करण जे लाइ आंदो। इन्हीअ पुट मंझां वॾो मोती सोहणो मोहम्मद भी इन्हीअ जे खानदान मां तोखे ॾींदुसि। छो त तूं मुंहिंजो हुक्म न भॻो पर मोती भञण लाइ तैयार थी। अतीउल्लाह व रसूल समझी वियो त कंहिंजो चवण वठजे छाजे करे वठजे जो उहो बिना गर्ज जे असांजे फ़ाइदे लाइ हुकुम कंदो आहे। इन करे उन जो चवण न भञजई। बाक़ी भञे त भञ। रब ऐं रसूल जो हुकुम न भॼे, न शादीअ में भॼे न कमीअ में भॼे। सॼो दीन नालो इन्हीअ जो आहे त रब ऐं रसूल जे हुकुम खे पूरो कर। नफ्स खे केॾो बि ॾुखियो लॻई त बि रमज़ान जो रोज़ो हथ मथे करे चओ त रखंदा। नफ्स खे केॾी बि तकलीफ़ अचे त भली अचे। ॻाल्हि सम्झो अलाए न। इहो आहे अतीउल्लाह व अतीउर रसूल। अॻिते आहे वला तनाज़उ झगड़ो न कयो। पाण में झगड़ो। साईं हिन इलेक्शन में गद्दारी कई, हिन हीअं कयो, पाण में मुला मौलवी छिकचिका लगी पई आहे। खबरदार रब तो फरमाए ईअं कंदो त तव्हांजी ताकत निकिरी वेंदी। पाण में मोहब्बत में रहो, वटिया रहो, जुदा न रहजो। तज़हब रीहकुम तव्हांजी हवा निकिरी वेंदी। इन करे पाण में झगड़ो घरनि में बि न कयो, पंहिंजे रिश्तेदारनि में बि न कयो, जमात में बि झगड़ो। जोर सां पुट हुयो पीउ हुयो सियाणो। 7 पुट वॾा वॾा बहादुर। सभिनी खे ॾिनई नोड़ी नोड़ी नोड़ी। नोड़ी सम्झो था? नोड़ी ॾिठी अथव? हा साईं नोड़ी। ॿुधो ॿुधो वटे नोड़ी ॾिनई हुन छोरे खे बि 7 पुटनि खे। चढ़े भञी ॾेखारियो ताक़त अथव? हो त शेर मुड़सा हीअं हथनि खे वकड़ ॾेई हीअं वठी जो सट ॾिनऊं त नोड़ी 7 ॼणनि हिकिड़े ई झटके में टोड़े विधी। चइजा 7 नोड़ियूं ॿियूं खणी अचो। उन्हनि खे गॾाए वटे हे बाह जेॾो नोड़ो ठाहे। चई 3 ॼणा हेॾो बीहो, 4 ॼणा हेॾो बीहो। इहो नोड़ो मांखे टोड़े ॾेखारियो। छिके छिके बीठा नोड़ो टोड़े। फरमाऊं या अकेली अकेली नोड़ी ही त सभिनी टोड़े विधी। हाणे इन खे वटियम मां
गडाए बिहारियो थम त इनके कोई न तो तोड़े सके अल्लाह या गाल तो बी आयत बे हिस्से में करे तो झगड़ो न कजो अकेलो अकेलो तोड़े भी जंदो तवा के गडियल रहजो फटल रहजो वो दुनिया तवा के रसे के तो तोड़े न समझो चांडियो हो बैठा हो तो नाराज न थी जो चांडियो हो जतोई हुयो शेख हुयो मौलवी अब्दुल जब्बार साहब नाराज न थे हाँ साईं शेख साहब हुयो सैयद सबूर 4 ॼणा हिकिड़े माण्हूअ जी चोरी कयूं सामान खयूं पिया वञनि त उहो हमरा अकेलो हिननि जे अॻियां आयो अड़े हे मुंहिंजो सामान काॾे था खयूं वञूं केरु ओड़े हिकिड़े चयो मां शेख आं ॿिए खां पुछे तूं केरु आहे चए मां साईं चांडियो आं टे खां पुछे तूं केरु आहे चए मां साईं जतोई आं चौथे खां पुछे केरु आहे चए सैयद आं हाणे हिन अटकल कई त हे 4 भेणा मूंखे दसे विझंदा छा चयां हे सैयद त थियो सैयद हा साईं हे जतोई भी बरोचा हे चांडियो भी बरोचा अड़े शेख साहब तू बेईमानी छो कई कमीना छो घिरे मांजे सामान में अबा वठी ठका जो धक्को कढाएस तो बेचारो थटके पियो चेल बदी पेस उनखे सुमाए पो वरी हिनन को पुछे अदा हाणे सैयद भी इज्जत वारो आहे गाल बुधो जतो भी वडो बेईमान आयो हरामिया बिड़दो आ असा असे इनके भी छड्या तो पे बरोचन पर अड़े तू चांडिया के घिरे हिते अकेलो अब हाय जो धक तो उनके हुनन समझो असा के ना हणदो वरी बताए हुना ट्रेन के हिनके पूरो करे वरी ट्रेन के चेड़े जतोई कुती जा पुछ तू वरी थाजे लाड़े हेदे असा जे जमीनन में घिरियो अब ठका जो कड़ा हे त सैयद आचे वो तो अला आले रसूल हुना सैयद समझो शायद माखे छदे दिने हिनके ठका जो कढाए त हे भी पूरो के वरी आखिर में बताए उन सैयद के जड़े अला रसूल तू उन जी औलाद तो के चो त चोरी कर कुती जा कुछ न छदी दो ठका कढाए उन के भी धक हणी चैनिया के फंदन बनाए गाड़े में विधी अची थाने में सटे उनन चो यार मारे विधो पान में गलजी कुछ हमलो कयो हाथ असा डाढो हिकड़ो जणो त न थिया हे त असा के धोखे में हणी अकेलो अकेलो करे सबनी के कोटे वरे त कुरान छा थो चए वला तनाज़उ पाण में मुजतमे रहंदो तो टोड़े कोई न सघंदो गडियल रहो झगड़ा न कयो ट्रियों वस्बिरु इन्नल्लाह मअस साबिरीन सब्र कयो अल्लाह सब्र करण वारन सा गड आए सब्र जी छा माना है मौलवी के खबर को न थवे सब्र छा के देबो एकड़ो तो के मोचड़ा हणे पे तू चुप करे बैठो हो ज्यादा मां सब्र थो कया भली हण यो सब्र न थो यो सब्र जोर सा यो सब्र सब्र छा जो नालो आ लोफर विड़े थो तू भी विड़ेस विड़ेस जेड़ो जोटेस पो तो के धक घणा लगी वेंदा छो तो डाढो आ तो के त हाने ये धक बर्दाश्त कर इन धकन ते सब्र कर छो तो तू हक ते विड़ो अल्लाह तुझी मदद कंदो तो घबरा न यो मतलब आहे त बातिल गलत मानू नाहक वारे सा लड़ाई लड़ पो जेको तकलीफ अचे उन तकलीफ ते सब्र कर सब्र वारे सा अल्लाह गद मां ता का पूछा तो करबला वारे जो वाक्यो तवा बुधो गालायो न 72 मानू आ घणा 72 मानू आ ओडो 2000 जो लश्कर हो हथियार बंद हा हजरत इमाम हुसैन चुप करे बैठो या विड़ियो जोर सा गाला समझे आदा मां के ताकत कोने मां चुप कई बैठो सब्र तो क्या ना सब्र नालो ही न जो ना है सब्र नालो आए तो बातिल से लड़ाई लड़ पुक अल्लाह वट तो सुरखुरु थी उथंदे रब तो जुआ उन्हनि जो नालो मिटजी वेंदो मुझे सोने हुसैन जो नालो क़यामत ताईं चो जिंदा है अब आहे या ना है गाल समझो था लाए न यो मसलो थवे सब्र जो सब्र जी माना या कोने त तवा हाने मैदान छडी वने चुप करे वही रहो अदा बस खटे वा जान छुटी ना
जे राशिद साहब जेड़ो जोटियूं तो अचे तो असां भी गड्या पिया हो छॾींदासीं वो तकलीफ़ूं तो थींदियूं उन तकलीफ़ के हक़ जे रस्ते में तकलीफ़ के बर्दाश्त करण जो नालो सब्र आहे उलमा लिखियो आहे दुआ कबूल न थींदी आहे छो जेको तो जो पावर आहे तूं इस्तेमाल नथो करें त अलाह छो तो जी ॿुधे एडे तवज्जो कयो मां मसलो समझा हमरा मुखे हर जलसे ते चवंदो साईं दुआ घुरो पुट थे सोनो पुट थे आलिम कंदुसि हर जलसे ते मिले मांखे इहा दुआ चवे हिकड़े ॾींहुं 8-10 जलसनि खां पोइ पुछो मां साहिबा शादी कई थी चन न साईं अञा न कई हाँ इहा दुआ ठहे थी अड़े जेका तुंहिंजे हथ में कमी ना उहा पूरी कर पोइ दुआ जी ॻाल्हि कर न मसलो न समझो था दिलो भरियो पियो आहे पानी पियो आहे गिलास पियो आहे तोखे उञा चओ मां सब्र कयूं वेठो आहियां अलाह पानी पीआर उञ ॾाढी लॻी आहे अलाह चवंदो कमी ना उस दिलो पियो आहे हो साईं खे चवां भरियो पियो आहे थधो दिलो फर्स्ट क्लास पानी पियो आहे गिलास साफ़ पियो आहे उथी पी न पोइ चओ त अलाह ड्रॉ कराए जाए बाक़ी है इते ही तू सब्र कई वेठो अञा वधियो ई न आहे त दुआ ईअं कीअं क़बूल थींदी दुआ तॾहिं थींदी जॾहिं तव्हां नेकी ऐं हक़ जे रस्ते ते वधंदा वञो उन में जेकियूं तकलीफ़ूं अचनि उहे बर्दाश्त कयो अलाह तव्हां सां गॾु आहे पर असबाब छॾे न आहिनि ॾियणा असबाब छॾे हाणे ॻाल्हि सम्झो था अलाए कोन सर्दी थे पई तू लोई भी पई हुजे वेड़े नथो त जे तू सब्र कयां तो अड़े चरिया मर्दे एड़ो सब्र न सिख हाणे हिकड़ी आखिरी हदीस बुधा मुस्लिम शरीफ जी सही रिवायत में जेकॾहिं अॼु सभु माण्हू इन ते अमल कनि धाड़ा ख़त्म थी वो कहिड़ो हिकिड़ो शख्स आयो हुजूर जी दरबार में अल्लाह जे रसूल खे अर्ज़ कयईं मां वापार कंदो आहियां अकेलो वेंदो आहियां रस्ते ते धाड़ेल जो मुंहिंजो सामान खसनि त मां ॾियां उन्हनि हुजूर फरमायो न ॾियनि छो तो जो पंहिंजो मिल्कियत आहे तूं छो ॾे उनखे चइसि चोरी ॾाढ असांजो मूंसां विढ़नि हुजूर फरमायो उहे तोसां विढ़नि त तूं बि विढ़नि हाणे ॿुधायो सब्र सिखाए थो न बि छा थो सिखाए इहा हदीस ग़लति निकिरे मुंहिंजी सज़ा ॻोल्ही सही हदीस में मौजूदु आहे हुजूर फरमायो तूं बि विढ़ेसि तोसां खसे न तुंहिंजो साइकिल मोट तूं बि विढ़ेसि साईं ॿुधो वरी थो पुछे साईं हुन वटि हथियार हुजनि मां हथियार ख़ाली हुजां उहो माते हमिलो करे मांखे शहीद करे विझे हुजूर फरमायो तूं शहीद आहे हिते बि इज़त वारो बहादुर सॾे क़यामत जे ॾींहुं बि शहीदनि सां गुनाह माफ़ थी वेंदे जन्नत मिलंदी जैसे मां जो मारे विझांसि हरामीअ खे हुजूर फरमायो तोखां अलाह पुछंदो ई न उन जो खून फोक आहे तंहिंजे करे तूं सब्र जी माना सिख सब्र जी माना इहा कोन्हे त तूं हथ मां पाण ई पैसा कढी ॾे साईं वठि कयूं हे मोबाइल थी हे साइकिल मोटर थी अड़े जहिड़ो जोट उनखे बि ख़बर हुजे त हे बि ईअं न छॾींदो मूंखे पुछो ईंदो अमेरिका जे अंदरि ॾिसो असां नबी जी ॻाल्हियुनि खे न मञूं अमेरिका जे अंदरि पढ़ी ॾिसो कानून हथियार जो कोई लाइसेंस ना है जेड़ो भी हथियार ऑटोमेटिक जबरदस्त हथियार वठो तव्हां खे कोई मना न कंदो लाइसेंस भी ना है टैक्स भी ना है ॻाल्हि सम्झो था ऐं ॿुधो ॿियो कानून इहो आहे हे मुंहिंजो घर आहे न हिते जेकॾहिं ट्रपी करे को अंदर मुझे घर में आयो मां शूट करे मारे छॾियो अमेरिका में उनजे मथों केस ही ना अञा उनजे खानदान खे ॿधंदा जेको घिरी आयो तो जी ताईद कंदी सॼी गवर्नमेंट त हिन जे घर में ज्यादती कई अथसि घिरियो छो हिन इहो त हक़दार हो ज़रूर हे पंहिंजी ॿोली हलाईंदो सम्झो अथा असां वटि कानून कहिड़ो आहे फौजियुनि खे हथियार हुजनि असां अवाम वीचारी हथ ॿधियूं वेठा हुजूं पोइ फौजी जीअं लुटनि फुरनि उनजी मर्ज़ी उथी पओ समूरे बुज़ुर्ग ॿेर वारा फरमाईंदा पुट हथियार वठो कुछ भी न हुजे त बि हथियार धारियो ॻाल्हि सम्झो था अलाए न ऐं ॻाल्हि ॿी ॿुधायांव अजीब
अजीब ॻाल्हि इहा आहे त हथियार तव्हांजो करोड़ रुपए जो हुजे उन ते ज़कात न आहे, उन ते ज़कात छो न आहे? त इस्लाम सम्झे थो इहा शइ ज़रूरी आहे, कपिड़े वांगुरु ज़रूरी आहे। कपिड़नि ते ज़कात जीअं न आहे ईअं हथियार ते बि ज़कात चइबो त इस्लाम हथियार खे ज़रूरी सम्झो आहे, तव्हां सां हथियार छॾे ॾिना आहिनि। इन करे इहे टे ॻाल्हियूं अॼु तव्हां गंढ में ॿधो, कंहिंजो चवण वठिबो। विसरी वई तकलीफ़, मां ढींगरनि ते अटो हारे वियुसि न, थाली त झली कोन तव्हां। बाबा अल्लाह अल्लाह जे रसूल जो चयो मञ। ॿियो छा चयईं? झगड़ो न कबो। ॿियो छा चयईं? हा पाण में मोला मौलवी झगड़ो न कयो, जेको अॻवान आहे हुन जे चवण ते हलंदा, छा बि थी पवे। टियों, ज़ालिम सां बग़ावत कबी, जहिड़ो चोटबो उन में जेका तकलीफ़ अचे इन तकलीफ़ खे बर्दाश्त करण जो नालो सब्र आहे। सब्र जी माना इहा न आहे त हो बदमाशी करे खाई वियो तूं चुप कयूं वेठो जदा मां सब्र थो कयां, इहो सब्र न आहे। सब्र इहो आहे मुक़ाबलो कर, उन मुक़ाबले में जेका तोखे तकलीफ़ पहुचे उन खे बर्दाश्त कर। इन अल्लाह मा साबिरीन, अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे। अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। ऐ अल्लाह जन दोस्तनि खे प्रोग्राम कयो आहे, मेहनत कई आहे, अल्लाह जन वीचारनि रुपयो रुपयो करे चंदो गॾु कयो आहे, इन्हनि सभिनी जे घरनि खे आबाद शादाब फरमा। अल्लाह सभिनी बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, हक़ वारनि खे फतह अता फरमा। हिते बि गज़ा में बि अल्लाह फ़लस्तीन वारनि जी फतह फरमा। उन हरामी कंजर खे मुंहिंजा रब तूं ॾिसी रहियो आहे, एॾा नंढड़ा नंढड़ा बचड़ा मारे विधा अथसि मुस्लमाननि जा, कोई रहम जो रमक ई कोन्हे। अल्लाह उन्हनि इसराइलियुनि खे बर्बाद फरमा, तबाहु बर्बाद फरमा। IMF जेके बदमाश असांखे शिकंजे में फासाइण चाहिनि था, अल्लाह निजात अता फरमा। पाकिस्तान जी मदद फरमा, मुतहिद रख, पाकिस्तान खे गॾायल रख। अल्लाह असांजी फौज खे हिदायत अता फरमा, सही समझ सही समझ नसीब फरमा, पांजो फजलो करम फरमा। सल्लल्लाहु अला खैर खल्क़ी मुहम्मद।